समझी गावठी आजकल मन में कुंडली बना देती हूँ टेंशन आत्मा पाणी गावठीचं मनोजी गाडी गिरायची आणि संकल्प करी मग आत्मा पवित्र आहे मग आत्मा शांती स्वरूप आहे मग आत्मा सुखी आहे म्हणजे शरीर एकदम निरोगी आहे ओम शांती अजय मोठे बाबा सिटीचा इथे मित्रधार बाबा सिटीचा म्हणता कि जीवन में सदा याद रखो कि सभी जे सहमतीचा कार्य करना है तब उनमें विघ्न न पड़े सभिनि जे सहमतीचा कार्य थींदो न त हुनमें छा थींदो आहे विघ्न न पए भई माण्हू सोचदा आहिनि न कि असां इन्हनि जो छा मतिलबु छो जे तव्हां संबंध जोड़ण में त फटाफट चईंदा इहे असांजी माउ आहे पीउ आहे भाउ आहे भेण आहे काको चाचो मामो है न लेकिन जॾहिं कार्य करणु त सम्झो कंहिंजो माउ पीउ नथो मञे कंहिंजो फलाणो नथो मञे त माण्हू सोचदा आहिनि इन्हनि जो छा मतिलबु असांजो करूं असांजी मर्ज़ी न हिन करे भई माउ पीउ जेको आहे उहो त चलो ठीकु आहे जेतिरा थी सघे न घटि संबंध रखो छोकी अगरि तव्हां सोचो कि मां त फलाणे खे पंहिंजी भेण मञंदी फलाणे खे पंहिंजो भाउ मञंदी आहियां भेण मञंदी आहियां त इहो कमु मां कयां लेकिन पूरो ख़ानदान बि त मञे पूरो ख़ानदान बि त मञणो खपे न कि तव्हांजो इहो फलाणो फलाणो आहे त तव्हां फलाणो फलाणो पंहिंजो कार्य हिननि खां करायो अगरि सम्झो कंहिंजी भेण आहे ऐं हू पंहिंजी ॿिए भेण खे आहे न शादी में हो ठाहींदा आहिनि न माण्हू ऐं निणानी निणानी है न त माण्हू सोचंदो कि हिनखे छो थो ठाहे हिनजी हीअ भेण वेठी अथसि त हिन अड़ोसी पड़ोसियुनि खे छो थो ठाहे जंहिंखे भेण मञियो अथई त सोचे सभिनि माण्हुनि जी नज़र हूंदी कि फलानी हिनजी भेण आहे हीअ वेंदी क़ाइदे अनुसार लेकिन हिकदमि अगरि संबंध ई चेंज थो थिए त माण्हुनि जी संकल्प हलंदा आहिनि हुनजे कारण सभिनि माण्हुनि जो संकल्प हलंदा फोर्स थींदो जेसि ताईं सभु माण्हू राज़ी न थियनि न त बाबत वञता हिनखे चवंदो जीवन में सदा यादि रखो कि या त संबंध घटि ठाहियो या पंहिंजो कमु आहे न गुप्त में ई करे अचो भई अॼुकल्ह माण्हू शादियूं कंदा आहिनि त सोचंदा आहिनि असां सभिनि खे घुरायूं लेकिन सभिनि खे घुराइण में न सभिनि खे संतुष्ट करण में बि समय हली है न सभिनि खे घुराईंदासीं त सभिनि खे संतुष्ट करण में बि समय हली त हिन में बि असांखे समय खपे इहे खपे वरी माण्हुनि खे घुरायो उन्हनि जी ख़ातिरी करो वरी उन्हनि जी ख़ातिरी ठीकु रीति न थिए वरी उहो ॿुधो मेण त कहिड़ी प्रॉब्लम थी वेंदी आहे न या जेतिरो तव्हांखां थी सघे न जेतिरे माण्हुनि जी ख़ातिरी तव्हां करे था सघो भई छोरे जी तरफ़ सां एतिरा छोरी जी तरफ़ सां एतिरा बसि कोई चए असांखे न घुराए चए त कंहिंखे बि न घुराएसि बसि इहे ई माण्हू छोजी छा थींदो आहे कोई बि प्रोग्राम कंदा आहियूं न त हिकु माण्हू बि अगरि ग़लति सोच जो हुन प्रोग्राम में घुसी वियो न त ॾाढी ई प्रॉब्लम थी वेंदी
त ॾाढी प्रॉब्लम। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में पूरा यादि रखो कि असांखे जेतिरा घटि संबंधी हुजनि ओतिरा सुठो आहे। ऐं जेतिरो प्रोग्राम करो न, या त सभिनि जी ॿुधो, सभिनि खे राज़ी करे हलो। भई ॾिस 10 माण्हू 10 रायूं, कोई चईंदो हीअं न कर, कोई चईंदो हीअं कर, कोई चईंदो हीअं न कर, वरी कंहिं वॾे जी तव्हां न ॿुधी ऐं उहो तव्हां सोचियो कि न उहो उनजी ॻाल्हि ठीकु थी लॻे, उहो चए मुंहिंजी ॻाल्हि न थी वञे। त बाबा जी असांखे चवनि था कि जीवन में एतिरा यादि रखो कि असांखे जेतिरा घटि माण्हू, ओतिरी घटि रायूं, ओतिरो तव्हां कमु सफल थी। ते माण्हू न ज्यादा शो ऑफ कंदा आहिनि, चईंदा आहिनि सभिनि खे ॿुधायूं, सभु अची करे ॾिसनि असां केॾो सुठो प्रोग्राम था करूं। हिकु असां भावना थींदी आहे कि हा असां सभु मिली जुली करे कमु कंदासीं, हीअं कंदासीं, न हिकु अंदरि भावना थींदी आहे। ॿियो छा थींदो आहे कि कई माण्हू कंदा आहिनि कि इहे ॾिसी करे असां सां जले कि ॾिस मां केॾो सुठो प्रोग्राम थी कयां। त तव्हांजी भावना छा आहे अंदरि, इहे ॾिसी करे जले या सभु अचनि, असां मिली करे सभु हिननि खे दुआयूं ॾियूं, हिननि खे ख़ुशी थिए। स्पेशली तव्हांखे सम्झ में त अची वेंदो हूंदो न कंहिं माण्हू खे छा खपे। कंहिं माण्हू खे ख़ातिरी खपंदी हूंदी आहे, इज़त मान खपंदो हूंदो आहे, कंहिं माण्हू खे छा, कंहिं माण्हू खे छा। त तव्हांखे पतो आहे हुननि खे इज़त खपे त हुननि खे इज़त ॾेई करे हलो। तव्हांखे पतो आहे तव्हांखे हुनखे इज़त खपे त हुननि खे इज़त ॾेई करे हलो। भई ठीकु आहे, भई उन्हनि खे वणे थो भई तव्हां हुननि जा पेरे पओ, चल ठीकु आहे, पेरे पाईंदा ख़ुशि थींदी न, चल ठीकु आहे। त बाबा असांखे चवनि था, कोई माण्हू चईंदा न असां छो हीअं करूं, या त हुननि खे घुरायो न, या हुननि खे घुराईंदव त तव्हांखे हुननि जी ख़ातिरी करणी पवंदी, ॿ ॻाल्हियूं ॿुधणियूं ई पवंदियूं। के माण्हुनि जी हूंदी आहे भई माण्हू ॿुधाईंदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा यादि रखो कि हर हिक खे छा खपे, कंहिंखे इज़त खपे, कंहिंखे पैसा खपनि, कंहिंखे छा खपे। सभिनि खे ॾिसणो पवंदो आहे कोई बि प्रोग्राम करूं था न, त उहो सभु ॾेई सघंदा आहियो। तव्हां वटि एतिरो समय आहे, एतिरो दिमाग़ आहे त करो, न त छॾे ॾियो। न त बाबा चवनि था कि वो जो करनि सो कनि, मतिलबु ओतिरा घटि माण्हू सॾु करो। कई बार छा थींदो आहे कि माण्हू सोचींदो आहे असां वॾो प्रोग्राम करूं त लोनियूं वठंदा आहिनि कि असां लोन वठूं, लोन वठी करे प्रोग्राम करूं। पर असां लोन वठी करे प्रोग्राम कंदा पोइ वरी तव्हांखे ओतिरो चुकतो करण में ई समय वेंदो। भई माण्हू लोन वठी करे वॾो प्रोग्राम था करे, लेकिन लोन वठी करे प्रोग्राम कंदव पोइ तव्हांखे प्रोग्राम त कयो, पोइ वरी चुकतो करण में तव्हांखे ओतिरो समय लॻंदो। त कई बार न माण्हू इहे चईंदा आहिनि कि ॾिस तुंहिंजो असां एॾो प्रोग्राम कयो, एॾो ख़र्चो कयो, असांखे एॾी महिनत लॻी, इहा छो करो था, केरु थो चए। जीअं त ॿारनि खे कंदा आहिनि, ॿारनि खे वॾे स्कूलनि में मोकिलींदव, एतिरो ख़र्चो कंदा, एतिरो घुमाईंदा, पोइ हुननि खे मेणा ॾींदा आहिनि। ॿार वॾो थींदो त चई बि ॾींदो तव्हांखे छो पिया करो तव्हां, केरु चयो तव्हां।
त बाबा जी चवनि था कि जीवन में सदा यादि रखो कि असांखे हर कमु परमात्मा जी यादि में रही करे ऐं तव्हां जेतिरो करे था सघो न ओतिरो करो। अॼुकल्ह जे ज़माने में शो ऑफ करण जो जेको ज़मानो थी वियो न हिन शो ऑफ न करो। हा कई माण्हू थींदा आहिनि कि चईंदा आहिनि कि हा मां करां थी मां करां थी मां करां थी, लेकिन उनजे शरीर में एतिरी ताक़त ई न आहे। लेकिन कई माण्हुनि खे हूंदो आहे न कि हा मां करे सघंदी आहियां मां करे सघंदी आहियां। करे सघंदी आहियां अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन हुते वञी कमु करे अचो, घर वेही थकिजी करे सुम्ही पओ, घर जो कमु केरु करे था? कई माण्हू थींदा आहिनि टिकाणनि में त झाड़ू पोछो करे ईंदा, लेकिन घर अची सुम्ही पईंदा। घर अची करे मायुनि खां कमु था कराइनि, टिकाणनि में ख़ुदि था करे अचनि। घर अची करे तव्हांखां फुल्को पचाइण नथो पुचे, टिकाणनि में एॾा लंगर पचाए था फ़ाइदो जे न हुते असां पुण्य जो कमु करे आयासीं न, त घर वारा माण्हू केरु आहिनि? उहे भॻवान जा ॿार न आहिनि। त ठीकु आहे तव्हां होॾे बि करो हेॾे बि करो, भई चलो महीने में हिकु बार अलॻि ॻाल्हि आहे, पर तव्हां रोज़ रोज़ टिकाणनि में सेवा करो था ऐं घरनि में तव्हांजी केरु करे थो, इहा त ग़लति ॻाल्हि आहे न। है न? त बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा यादि करो जेतिरो थी सघे न ओतिरो करो। अगरि तव्हांजा घर वारा संतुष्ट आहिनि ठीकु आहे त टिकाणे में कर, घर में कोई माई रखी छॾ, कोई ॻाल्हि कोन्हे, तूं वञ भले, पोइ ॻाल्हि ठीकु आहे। लेकिन अगरि तव्हांजा घर वारा चाहिनि था कि न मूंखे मम्मी मूंखे ई रोटी पचाए ॾे, तव्हांजो पति चाहे थो कि तव्हां घर जो कमु तव्हां ई करो, त तव्हांखे मैनेज करिणो पवंदो, न त रोज़ रोज़ छा थींदो, टिक टिक थींदी। त जेतिरो करे सघो ख़ुशी ख़ुशी सां ओतिरो ई कमु करो, ओतिरो ई संबंध में अचो, ओतिरे ई माण्हुनि खे सॾु करायो, ख़ातिरी करो हुननि जी। जेतिरा पैसा आहिनि न ओतिरनि में पंहिंजो प्रोग्राम करो, माण्हुनि खे न ॾेखारिणो असांखे। माण्हुनि खे ॾेखारण लाइ लोन वठूं पोइ वरी असांजी निंड ख़राबु, हेॾे माण्हुनि खे सॾु करूं हुननि जी ख़ातिरी कंदे कंदे असांजो मथो ख़राबु, पोइ प्रोग्राम त इंजॉय न करे सघंदो। भई कंहिं माण्हू खे केतिरो बि करो न उहा संतुष्ट ई न थींदो त छा करूं असां? हुनखे सॾु कराइण बि ज़रूरी आहे, उहो संतुष्ट बि न थिए, पोइ माण्हू डिस्टर्ब थी वेंदो न। तंहिंजे करे बाबा जी असांखे चवनि था कि युक्ति सां हलणु सिखो। पहिरियों कुझु जीवन में संतुष्ट रहणु सिखो। हर हिक जी ख़ातिरी तव्हां पंहिंजे हिसाब सां जो करणी आहे करो, बाक़ी हुननि जी इच्छा हुननि जी मर्ज़ी, उहो ख़ुशि थियनि। असां केतिरो बि हुननि खे ख़ुशि करण जी कोशिशि करूं उहो न ई थींदा त हिन में असां छा करे सघंदा आहियूं? त ख़ुशी ख़ुशी सां कमु करो, बाबा खे यादि करे कर्म करो, जीअं हलणो आहे हलो, जेतिरो जीअं हली सघंदा आहियो ख़ुशी ख़ुशी सां, जेतिरो ख़ुशी ख़ुशी सां कमु करे सघंदा आहियो ओतिरो करो। असांखे शो ऑफ न करणु, असांखे शो ऑफ न करणु, ई जीवन सहज थी वेंदो आहे। जीवन खे तव्हां मुश्किल ठाहे कढी छॾंदा आहियो, जॾहिं तव्हांखे माण्हुनि जो तव्हां न आहियो, जो तव्हां न करे सघंदा आहियो उहो तव्हां करे करे माण्हुनि खे ॾेखारणु चाहींदा आहियो। जीअं ॿार आहे जेतिरो पढ़ी सघंदो आहे ओतिरो ई पढ़े थो, ओतिरा ई मार्क्स खणी थो अचे, पास त थिए थो न। जेतिरो ई हुनजी सम्झ में अचे अगरि तव्हां हुनखे हुन रीति एक्सेप्ट करो त तव्हांजो जीवन ऐं ॿार जो केॾो सुठो थी वञे। आए दिन हुनखे इहो ॿुधणो न पवंदो, पढ़े नथो, हीअं नथो करे, ठीकु आहे त उहो जेतिरो सम्झी थो सघे, जेतिरो पढ़ी थो सघे हुन में ख़ुशि रहो न।
तव्हां बि जेतिरो कमु करे था सघो, जेतिरो बि पैसो आहे उन अनुसार जीवन जी था सघो, हुन में ख़ुशि रहो त संतुष्ट रहंदव त जीवन में सदा ई अॻियां वधंदा रहंदा। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। बाप खे यादि करो